इलेक्शन कमीशन तौहीन केस में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान के ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी कमीशन इमरान खान, फवाद चौधरी ऐं असद उमर ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर जे तौहीन अदालत केस जी ॿुधणी कई। इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी इलेक्शन कमीशन में पेश न थिया। पीटीआई वकील फैसल चौधरी पेश थियो ऐं चयो त इलेक्शन कमीशन 3 शोकास नोटिस जारी कया। अव्हां जे शोकास नोटिस ते सवालिया निशान आहे। केस हाई कोर्ट में आहे। अदालत में ॿुधणी जारी आहे। हाई कोर्ट जे फ़ैसिले जो इंतज़ारु कयो। 29 सेप्टेंबर ते ॿुधणी थींदी। मेंबर कमीशन चयो आहे त नाकारी अमल छा आहे। असां आइन ऐं कानून पारां ॾिनल अख़्तियार इस्तेमालु करे रहिया आहियूं। असां हाई कोर्ट जे हुक्म जा बि पाबंद आहियूं। फैसल चौधरी चयो आहे त एतमाद जी खोट तमामु घणी थी वई आहे। हाई कोर्ट जे फ़ैसिले ताईं केस मुलतवी कयो वञे। मेंबर कमीशन चयो आहे त शोकास जी तारीख़ हाणे 11 अक्टूबर आहे। इमरान खान समेत फवाद चौधरी ऐं असद उमर खे बि केस में ज़ाती हैसियत में पेश थियणो पवंदो। केस जी ॿुधणी 11 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई।